रमजान, रहमते रमजान, रहमते तेरी शान अम्मा नवाइलहू अल्लाहु जल्ला जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू। तेरी शान अम्मा नवाइलहू अल्लाहु जल्ला जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू। तेरे नाम पर ए मेरे खुदा मेरा दिल फिदा, मेरी जान फिदा, मेरे जिस्म पाक की है ग़िज़ा। तेरा नाम लब पे रहे सदा, तेरा नाम लब पे रहे सदा। हो तेरी रज़ा मेरी आरज़ू, हो तेरी रज़ा मेरी आरज़ू। अल्लाहु जल्ला जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू। तेरी शान अम्मा नवाइलहू अल्लाहु जल्ला जलालहू। जो हिसाब रोज़े हिसाब हो, मेरे दाएं हाथ किताब हो। न सवाल हो न जवाब हो, मेरे लब पे नाते जनाब हो, मेरे लब पे नाते जनाब हो। मैं रहूं हुजूर के रूबरू, मैं रहूं हुजूर के रूबरू। अल्लाहु जल्ला जलालहू अल्लाहु जल्ला जलालहू। तेरी शान अम्मा नवाइलहू अल्लाहु जल्ला जलालहू। अम्माहु जल्ला जलालहू। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद।
तमामु तारीफ़ूं उन पालणहार लाइ, उन रब पाक लाइ जंहिं असांखे पैदा कयो, जंहिं असांखे ख़ूबसूरत ज़िंदगी जो तोहफ़ो ॾिनो, ख़ूबसूरत मोहबत जो तोहफ़ो ॾिनो। ऐं उहा मोहबत जेका असां पंहिंजी फैमिली सां कयूं था, जेका पीउ माउ सां कयूं था, जेका असीं पंहिंजे ॿारनि सां कयूं था, हमसफ़र सां कयूं था, ऐं उन्हनि खां वधीक मोहबत जेकी असीं ख़ुदा सां कयूं था। ऐं ख़ुदा असांखे उन मोहबत जो तोहफ़ो बि अता कयो जेका उन पाण कई। ख़ुदा पाक मोहबत कई पंहिंजे रसूल सां, ऐं उन जे करे हीअ दुनिया, हीअ काइनात वजूद में आई, काइनात जो ज़रो ज़रो वजूद में आयो। ऐं उन खां पोइ असांखे पैदा कयो वियो, इंसाननि खे पैदा कयो वियो उम्मत मुसलमा करे, नबी पाक जी उम्मत करे, उहा उम्मत जेका सभिनी उम्मतुनि मां अज़ीम उम्मत आहे। छो त रहमतुल आलमीन ॿिन्ही जहाननि जे सरदार खे जॾहिं पैदा कयो त उन खां पोइ नबूअत रिसालत ख़तमु कई वई ऐं उनखे अज़ीमुल शान मर्तबो अता कयो वियो। उन मर्तबे वारे नबी पाक जी जंहिंजी असीं सना कंदा आहियूं, जंहिंजा असां उम्मती आहियूं, इन जे करे असां ते जन्नत बि वाजिबु कई वई। सुभान अल्लाह, ख़ूबसूरत तोहफ़ा ॾिना विया ज़िंदगी में खोड़ सारा तजुर्बात इंसान खे थींदा ई आहिनि, पर खोड़ सारा मौक़ा बि मिलंदा आहिनि त जीअं इंसान पाण खे सुधारे सघे, पंहिंजी ज़िंदगी संवारे सघे। उन्हनि ख़ासि मौक़नि मां हिकिड़ो मौक़ो, रहमतनि वारो मौक़ो, बरकतनि वारो मौक़ो, मग़फ़िरत वारो मौक़ो, यानी कि रमज़ानुल मुबारक अता कयो। रमज़ानुल मुबारक न सिर्फ़ु रोज़े रखण जे लाइ फ़र्ज़ु कयो वियो, पर इन में पंहिंजे लाइ खोड़ सारियूं शयूं, खोड़ सारा मक़सद ॻोल्हण जे लाइ इंसान खे चयो वियो आहे। मक़सदु इहो त असीं हिन दुनिया में छो आया आहियूं, मक़सदु इहो त असीं पंहिंजे पाण लाइ त घणो कुझु कंदा आहियूं, पर पंहिंजे घर वारनि लाइ, पंहिंजे पीउ माउ लाइ असीं छा करे रहिया आहियूं। असांखे इहो सम्झण लाइ खोड़ सारियूं रातूं, खोड़ सारा ॾींहं अता कया विया त जीअं असीं पाण खे बख़्शाए बि सघूं ऐं को अहिड़ो सबक़ु हासिलु करे सघूं जेको दुनिया में त कमु अचे, पर असांखे इन खां वधीक आख़िरत में कमु अचे। नाज़िन, रहमत रमज़ान प्रोग्राम में सबा अबड़ो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी, ऐं असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जशन जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं, खोड़ सारा सवालो जवाब थींदा, छो त अॼु मुंहिंजो टॉपिक आहे रमज़ान में जन्नत जी तलब ऐं दोज़ख खां छुटकारो। वठंदासीं नाज़िन नंढिड़ो ब्रेक, केॾांहुं न वञिजो, ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। नाज़िन, वेलकम बैक। रहमत रमज़ान प्रोग्राम में सबाबड़ो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे ऐं असांजो ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। ऐं असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जशन जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। हमदर्द मसाले MSG फ्री हैं, इसमें आर्टिफिशियल फ्लेवर्स और अननेसेसरी चीज़ें शामिल नहीं की गई। हमदर्द मसालों की ख़ास बात यह है कि 100% फाइन पाउडर नहीं होते, इनमें इंग्रेडिएंट विजिबिलिटी नज़र आती है। सो इसी से पता चलता है कि हमदर्द के मसाले कितने बेहतरीन हैं और खानों में कैसी लज़्ज़त पैदा कर सकते हैं। सो आप भी हमदर्द के मसाले इस्तेमाल करें। नाज़िन, हलंदासीं हाणे असीं पंहिंजे महिमाननि ॾांहुं। बहितरीन महिमान अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि, जिन जूं एक्टिविटीज़ तव्हां हमेशह ॾिसंदा हूंदा ऐं ख़ासि करे मीडिया सां घणो कनेक्ट रहनि था। अॼु असांजे प्रोग्राम में असीं ख़ासि महिमान तौरु उन्हनि खे दावत ॾिनी आहे, आहिनि बि ख़ासि। रमज़ान में उन्हनि जी छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि खां ज़रूरु पुछंदासीं। लाड़काणे खां हिननि जो ताल्लुक़ु आहे, हिननि जा बाबा पाण सियासतदान आहिनि ऐं पाण बि सियासत कनि पिया। हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट सां कनेक्ट आहिनि, सिंध गवर्नमेंट स्पोर्ट्स पर्सन आहिनि, गॾोगॾु सिंध गवर्नमेंट जा खोड़ सारा कम हिननि जे हैंड ओवर थियल आहिनि। सो पाण हिननि खां पुछंदासीं, घणो कुझु मां ॿुधाए वेंदमि त हू पाण छा ॿुधाईंदा। असां सां बुलंद ख़ान साहब मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम बुलंद ख़ान जोनीजो साहब, कीअं आहियो? अल्लाह शुक्र, तव्हां ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, ठीकु ठाक। कीअं पियो हले रमज़ान, कीअं पियो गुज़रे? रमज़ान सुठो थो हले जी। रोज़ा बि अल्हम्दुलिल्लाह सुठा था गुज़रनि ऐं हर साल वांगुरु जेको आहे सभु रोज़ा रखंदा आहियूं जी। कोशिशि कंदा आहियूं त हिकिड़ो बि रोज़ो मिस न थिए, पोइ भले कराची हुजूं या लाड़काने हुजूं या किथे बि हुजूं, त इन करे अल्हम्दुलिल्लाह उहो सुठो थो हले। बाक़ी जनरली कम वारे हवाले सां रमज़ान थोरो स्लो हूंदो आहे, बाक़ी पर हफ़्तो मां रमज़ान लाड़काने गुज़ारींदो आहियां ऐं हफ़्तो जेको आहे उहो कराची यूजुअली मुंहिंजी रूटीन ई आहे।
अनटिल कोई अहिड़ो ख़ुदा न ख़ास्ता वाक़ियो थी वञे या की अहिड़ी लीडरशिप जी तरफ़ां का अहिड़ी डायरेक्शन त अची वञनि, बट यूजली ईअं ई हूंदो आहे। उन में जेको आहे ओॾे जी मसरूफ़ियत थोरी डिफरेंट हूंदी आहे बनस्बत कराची जे। कराची में घणो मीडिया रिलेटेड मसरूफ़ियत हूंदी आहे, टॉक शोज़ थी विया या तव्हां जहिड़ो शो थी वियो, दोस्त घुराईंदा आहिनि त हुते माण्हू हलियो वेंदो आहे ऐं उन्हनि सां कचहरी थी वेंदी आहे ऐं उन्हनि जे थ्रू माण्हुनि सां बि राब्तो थी वेंदो आहे। पर जनरली जॾहिं लाड़काणो हूंदो आहे त वधीक पॉलिटिकल ऑन ग्राउंड वारी सूरत हूंदी आहे, जंहिंमें पंहिंजा हल्के जा माण्हू जेके आहिनि उन्हनि सां मेल जोल मुलाक़ातूं, कंडोलेंसिस थी वियूं, दुआऊं थी वियूं ऐं फ़ैसिला वग़ैरह थी विया। ज़िमेदारी बि थोरी घणी ऑन द साइड कंदो आहियां। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे सियासत बि करणी आहे ऐं कमाइणो बि आहे, त उहो त असांजे उहो त ज़िमेदारी में थींदो। ऐं हुते मां लोकली डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर बि आहियां, त हुननि जा अगरि कोई सेशन्स थींदा आहिनि या हुननि जा काई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त उहे बि लुक आफ्टर कंदो आहियां। बाबा जो बि हल्को अक्सर ॾिसंदो आहियां ऐं हुननि जे मामलनि खे बि डील कंदा आहियूं। माशाल्लाह, मतिलबु ही त बुलंद ख़ान जोणी जो साहब त हेॾा कम असांखे ॿुधाए छॾिया। हाणे मां सोचां पई त तव्हांखे सवाल कजे त कजे कहिड़ो। ख़ैर हलंदासीं, तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं तव्हां बहितरीन हमद ॿुधी ऐं जिनजी आवाज़ में हुई उहे आहिनि फरीद अहमद खुर्शीदी साहब। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? जी वालेकुम अस्सलाम, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असगर अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, असांखे बहितरीन नातू बि ॿुधाईंदा, अॼु हमद बि ॿुधंदासीं। बुलंद ख़ान जोणी जो साहब जन जो एक्टिविटीज़ त असांखे ख़बर आहिनि, पर रमज़ानुल मुबारक में हमेशह रूटीन चेंज थी वेंदी आहे। इहा रूटीन छा तव्हांखे पसंदि आहे त चेंज थिए थोरी घणी? रमज़ानुल मुबारक जी जेका रूटीन आहे हुनमें बि हिकिड़ो पंहिंजो हुस्न आहे ऐं पंहिंजी बरकत आहे। ऐं रमज़ान जनरली जॾहिं बि ईंदो आहे त हुनमें खोड़ सारियूं बरकतूं पाण सां गॾु वठी ईंदो आहे ऐं हुनमें हिकिड़ो डिफरेंट ई माहौल ठही पवंदो आहे, त उनखे बि इलाही इंजॉय कंदा आहियूं। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे महीनो बि अहिड़ो आहे, इबादत जो महीनो आहे जी, त हुनमें खोड़ सारी इबादत बि थींदी आहे अल्हम्दुलिल्लाह। त उहे सभु शयूं रखी करे त मां नथो सम्झां कोई बि तव्हांखे इहो चवंदो त इहा रूटीन ख़राबु आहे या हिन महीने मज़ो नथो अचे, सभिनी खे ज़रूरु मज़ो ईंदो हूंदो। ऐं रूटीन पंहिंजे लेखे ज़ाहिर सी ॻाल्हि ईअं ठही वेंदी आहे, छाजे करे नमाज़नि जे बि करे ऐं जनरली इफ़्तारी सहरी जे बि करे, त हुनमें जेको आहे अज़ ख़ुदि माण्हू लेट ताईं जाॻंदो आहे ऐं पोइ जेको आहे ॾींहं बि स्लो थींदा आहिनि, माण्हू जेको आहिनि विच में आराम बि कंदा आहिनि। पर अवलीन तरजीह जेको आहे मां सम्झां थो रमज़ान वारे महीने में उहे इबादत खे ॾियणु घुरिजे। बाक़ी कम त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे सभु शइ थींदी रहंदी आहे, दुनियावी ॻाल्हियूं आहिनि बाक़ी सभु। त बिल्कुलु इहा रूटीन पसंदि आहे, वणंदी बि आहे ऐं हिनखे हमेशह हर साल लुक फॉरवर्ड बि कंदा आहियूं। सही। बुलंद ख़ान साहब, भला सिंध गवर्नमेंट खे जॉइन करणु छा सम्झो, कहिड़ो मतिलबु ख़्यालु अची वियो त बाबा जंहिं साइड वञनि पिया त मूंखे बि होॾां वञिणो पवंदो? यूजली ईअं न थींदो आहे। मां सम्झां थो मूंखे हमेशह इहो हिकिड़ो इंट्रस्ट हुयो, शौक़ु हुयो त मां माण्हुनि जी ख़िदमत करे सघां ऐं नंढपण खां मां बाबा खे ॾिठो इन फील्ड में ऐं बे लॉस ऐं कोई हिन में शर्त वारी ख़िदमत न हूंदी आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी ख़िदमत हूंदी आहे सियासत जंहिंमें माण्हू जेको आहे अहिड़े माण्हू जी मदद कनि जेके हू सुञाणंदो बि न आहे। ऐं असुलु मां सम्झां थो ख़िदमत उहा ई हूंदी आहे जेको माण्हू ॿिए हिसाब ऐं बग़ैर कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत करे सघे ऐं अहिड़ा कम बि करे वञे जेको माण्हुनि खे फ़ाइदो पहुचे ऐं तव्हांखे ख़बर बि न पए त उन्हनि माण्हुनि खे बि फ़ाइदो पहुचे थो। त मां सम्झां थो उहो मूंखे हमेशह इंट्रस्ट हुयो इन पासे, इन शइ जो। पर केतिरी जल्दी इहो थियणो इहो मूंखे अंदाज़ो न हुयो। मां हिते कराची मां एजुकेशन हासिलु कई, कराची ग्रामर स्कूल मां, ऐं OA लेवल्स हितां कया। उन खां पोइ जेको आहे मुंहिंजी सॼो नंढपण बि हिते गुज़रियो। बाक़ी ॻोठु असांजो अचणु वञणु त इलाही घणो हूंदो, ईद ते ऐं ॿिया अहिड़ा त्योहार थी विया उन्हनि ते, या माइटनि जी शादी ते या दोस्तनि जी शादी ते, गमी ते, उहो त असांजो हिकिड़ो कनेक्ट हमेशह रहियो। ऐं पर हुनजे अलावा पोइ जॾहिं मां हितां ग्रामर स्कूल मां ग्रेजुएट थियुमि, पोइ मां वियुमि बैचलर्स लाइ कैनेडा। हुते मां मिगिल यूनिवर्सिटी मां बैचलर्स कई इन इकोनॉमिक्स। ऐं हुन खां पोइ मां हिकिड़ो साल वापसि मोटी आयुमि। मां हिकिड़ो साल थोरी सियासत कई ऐं 2018 जी ॻाल्हि आहे, हुन महिल इलेक्शन बि ताज़ी थी, त हुन में मां कैंपेन में बि बाबा जी मदद कई। त उन खां पोइ उहा अज़ ख़ुदि अहिड़ी ॻाल्हि थी वई। हालांकि हुन खां पोइ बि मां 2 साल लाइ वियुमि मास्टर्स लाइ लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स। उतां मां मास्टर्स कई पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में। त उहो मां ओड़े ई सब्जेक्ट में कई जेके मूंखे फ्यूचर में पॉलिटिक्स में या गवर्नेंस में मदद करे। त मास्टर्स कई मां पब्लिक एडमिनिस्ट्रेशन मां, LSE मां, ऐं हुन खां पोइ मां स्पेशलाइज़ कयो इकोनॉमिक पॉलिसी ऐं एजुकेशन पॉलिसी में।
सही त उतो आस्ते आस्ते लीडरशिप सां बि इंटरेक्शन थी। बिलावल साहब इलाही महिरबान आहे, हमेशह जेको आहे प्रमोट कंदो आहे यंगस्टर्स खे। ऐं इहो पोज़ीशन बि जेको आहे उहो चेयरमैन साहब जी महिरबानी आहे, अदी साहिबा जी महिरबानी आहे ऐं प्रेसिडेंट साहब जी। त उन्हनि मूंखे इन लाइक़ सम्झो त इहा पोज़ीशन उन्हनि मूंखे ॾिनी, जंहिंमें हिकिड़ो इलाही सुठो एक्सपीरियंस मिले थो, जंहिंमें गवर्नेंस कीअं फंक्शन कंदी आहे, गवर्नमेंट कीअं हलंदी आहे ऐं कहिड़े तौर तरीक़े सां मीडिया सां ॻाल्हाइणो आहे, उहे सभु शयूं माण्हू हिन में सिखंदो आहे। त मां सम्झो इहा बेसिक बुनियादु आहे हिकिड़े पॉलिटिशियन जी, जेके उन्हनि खे मिलणु घुरिजे। ऐं हिन जो क्रेडिट ऐं सॼो हर शइ मां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ॾींदुमि त उन्हनि इन लाइक़ सम्झो त असांखे इन एक्सपीरियंस जो मौक़ो ॾिनो वञे। माशाल्लाह। बुलंद ख़ान जोड़िंजो साहब जन मौजूद आहिनि, असां वटि नात ख़ान बि मौजूद आहिनि। नाज़रीन वठंदासीं नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञो, वरी वापसि आजो रहमत रमज़ान प्रोग्राम में। रहमत रमज़ान प्रोग्राम में भली कार कयां थी तव्हांखे। ऐं असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द ट्रू अफ़्सा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत आहे ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर डुक में मिले थो तव्हांखे मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान त टपाल मेज़बान खां सवाइ आहे ई अधूरो। सो तव्हां बि पीओ ऐं सभिनी खे पीआरियो टपाल मेज़बान। हिन वक़्तु असांखे बहितरीनु स्कॉलर अलामा साहब जॉइन कयो आहे। अलामा अयाज़ कुमी साहब जन असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके बहितरीनु मौज़ू ते अॼु ख़िताब कंदा, डिस्कस कंदा असां सां। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो अलामा साहब? ऐं असां सां गॾु बुलंद ख़ान साहब त ऑलरेडी वेठा आहिनि। सो टाइम बिल्कुलु उन्हनि वटि घटि आहे, अॼु सफ़ा थोरो टाइम कढी असां लाइ तव्हां आया आहियो। इफ़्तार गॾु कयो आहे, आवाज़ टीवी ते कयो आहे असां सां। बिल्कुलु कयूं आहे। मुंहिंजो दिलि बि इलाही हुयो, पर मां ऑलरेडी कमिटेड हुयुमि इफ़्तार लाइ। त इंशाल्लाह नेक्स्ट टाइम इंशाल्लाह इंशाल्लाह। जीअं पीपल्स पार्टी सां तव्हां कनेक्ट आहियो हिन वक़्तु ऐं सियासत में माशाल्लाह यंगस्टर्स जी खोड़ सारी ज़रूरत आहे, छा सम्झो पिया त असांजा नौजवान सियासत में जेके अॼुकल्ह जी असीं हालात ॾिसूं पिया उन हिसाब सां अचणु चाहिनि पिया, अचनि पिया? इंट्रस्ट आहे? मां सम्झां थो इलाही इंट्रस्ट बिल्कुलु आहे, पर काथे काथे ॾुखियाई बि आहे। ईअं न आहे त सियासत सवली आहे, सियासत बि ॾुखी आहे। उनमें तव्हांखे हर शइ जेको आहे छॾे करे जेको आहे आवाम जी ख़िदमत करणी पवंदी आहे। ऐं जीअं मां पहिरीं बि चयो त बेलॉस ख़िदमत करणी पवंदी आहे, बग़ैर कंहिं मफ़ाद जे, बग़ैर कंहिं काई बि मक़सद जे तव्हांखे उहा जेका आहे कोशिशि करणी आहे, माण्हुनि जी मदद करणी आहे। त ॾिसण में त इलाही सवली बि लॻंदी आहे ऐं इलाही उनमें वाओ फैक्टर बि हिकिड़ो हूंदो आहे त वाह ॾिसो छा थो थिए, केतिरो सभु। पर जॾहिं माण्हू हुन में पाण लहंदो आहे त उन में इलाही क़ुर्बानियूं बि हूंदियूं आहिनि, फैमिली टाइम जी क़ुर्बानी हूंदी आहे, इलाही खोड़ सारियूं ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि जेको तव्हांखे फॉरगो करणियूं हूंदियूं आहिनि। सियासत हिकिड़ो लाइफ स्टाइल आहे, जॉब न आहे, ऐं उहो लाइफ स्टाइल तव्हांखे अपनाइणो पवंदो आहे। त हुनमें इलाही शयूं जेके आहिनि उहे करणियूं पवंदियूं आहिनि। बाक़ी इंट्रस्ट मां सम्झां थो इलाही नौजवाननि जो बिल्कुलु आहे ऐं इलाही माण्हू जेके आहिनि कोशिशि कनि था ऐं कोशिशि कंदा आहिनि त उहो सियासत करे सघनि। पर कॾहिं कॾहिं इशूज़ अहिड़ा ज़िंदगी में हर कंहिंजे हूंदा आहिनि त उन्हनि खे उहा कमिटमेंट करणु ॾुखी लॻंदी आहे। पर मां सम्झां थो हिन मौज़ू ते मां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी इलाही हिते ॻाल्हि करणु चाहींदुमि त हुननि खे इलाही शौक़ु आहे त नौजवान सियासत में अचनि, नौजवान चहिरा अचनि ऐं नौजवान माण्हू अचनि जेके हुननि जे मैनिफेस्टो खे अॻिते वधाइनि। ऐं अॻिते असांजो मुल्क जेको आहे 70% जेका आहे बिलो 35 जेका पॉपुलेशन आहे उहो 75% बिलो 35 आहे। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इहो मुल्क नौजवाननि जो आहे ऐं इन करे नौजवाननि खे बिल्कुलु अॻिते अचणु घुरिजे ऐं हुननि खे असांखे सपोर्ट बि करणु घुरिजे। अच्छा, प्लेटफॉर्म्स आहिनि असां वटि, अगरि नौजवान अचनि बि था, छा उन्हनि खे अहिड़ो मौक़ो मिले थो जेके सियासत यूनिवर्सिटी खां सिखी अचनि पिया ऐं सियासत में अचणु चाहिनि पिया? किथे आहिनि मौक़ा, किथे आहिनि प्लेटफॉर्म्स? असां मां सम्झां थो सभिनी खां वॾो जेको असांखे लॉस थियो आहे जी भुट्टो साहब खां पोइ, उहो असांजा यूनियन्स जेके बंदि करे छॾिया आहिनि, यूनिवर्सिटी जा यूनियन्स। मां सम्झां थो उहे जेके स्टूडेंट पॉलिटिक्स हुई, असां तव्हांजी क्रीम ऑफ पॉलिटिशियन्स हमेशह उतां निकिती आहे। ऐं मां पंहिंजी कैनेडा में जॾहिं मां पढ़ां पोइ मिडिल यूनिवर्सिटी में, त मां उते इलाही एक्टिव हुअमि पॉलिटिकली। मां 3 चकर हुते इलेक्ट थियुमि टू द काउंसिल ऐं हुते मां तक़रीबन 250 एसोसिएशन्स ऐं क्लब्स हुया जंहिंखे मां रिप्रेज़ेंट कंदो हुउमि।
जंहिंमें पाकिस्तान स्टूडेंट एसोसिएशन हिकिड़ो नंढिड़ो क्लब हुयो जी ऐं मां उन महिल मां तक़रीबन 21-20 सालनि जो हुयुमि। मूं वटि तक़रीबन $1 मिलियन हुयो डिस्ट्रीब्यूशन लाइ, अच्छा। जेको मां उन्हनि सही। क्लब्स खे ऐं उन्हनि इवेंट्स लाइ डिस्ट्रीब्यूट कंदो हुउमि जॾहिं हू मूंखे फाइनेंशियल असिस्टेंस लाइ लिखंदा हुया। त मां 3 साल उन्हनि खे उते बि मूंखे इहो इलाही घणो शौक़ु हुयो ऐं उतां जी बि पॉलिटिक्स ॾुखी हुई ऐं उते मां 3 चकर इलेक्ट थियुमि। त उहा शइ आहे त उतां जेको स्टूडेंट पॉलिटिक्स में इंट्रस्ट रखंदो आहे उनखे पोइ उहा जुस्तजू करण जी हिकिड़ी दिलि बि हूंदी आहे ऐं उहो कोशिशि बि घणो कंदो आहे। ऐं असां वटि इहो हिकिड़ो इलाही घणो वॾो फुक़दान आहे त असां यूनियन्स खे तक़रीबन भित सां आणे छॾियो आहे। त मां त इहा ई ॻाल्हि कंदुमि त मुंहिंजो पर्सनल ओपिनियन त इहो ई आहे त यूनियन्स अगरि बहाल थींदियूं त तव्हांजा अज़ ख़ुदि नौजवान बि मथे ईंदा, तव्हांजा सियासतदान बि वधीक ग्रूम्ड हूंदा ऐं जेको तव्हांजा पोयों बैच आहे सियासतदाननि जो सीनियर बैच आहे उहे सभु उतां जा निकितल आहिनि, उन्हनि यूनियन्स जा सिखियल आहिनि ऐं उतां ई अॻिते वधिया। त इहो असांखे इलाही लॉस थिए थो, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे ऐं इहे प्लेटफॉर्म्स लैक कनि था। पर उन जे बावजूदि हर पार्टी जा यूथ विंग्स हूंदा आहिनि, स्टूडेंट विंग्स हूंदा आहिनि जंहिंजे थ्रू उहे माण्हू एंटर करे ऐं उहे जुस्तजू करे उहा महिनत करे मथे ईंदा आहिनि। पर केतिरा अची सघंदा आहिनि ऐं केतिरा न, उहा बिल्कुलु हिकिड़ो उहो त पर हर मां सम्झो हर कंपनी में या हर जॉब में कहिड़े बि क़िस्म जी जो पेशो हुजे उनमें इहा शइ त हूंदी आहे त हर कोई त मथे पहुची न सघंदो आहे। कुझु क़िस्मत जी बि ॻाल्हि हूंदी आहे, कुझु मेहनत जी बि ॻाल्हि हूंदी आहे ऐं कुझु ईअं त न आहे त फैमिली ग्राउंड अगरि असांजो हुजे सियासी त असां अची वेंदासीं, कुझु अल्लाह जी मदद बि हूंदी आहे। बट दैट्स ट्रू, सियासी बैकग्राउंड हुजणु हेल्प्स। मां अगरि तव्हांखे इहो चवां त डज़ंट हेल्प त उहो बि गैर मुनासिबु हूंदो। सियासी बैकग्राउंड हुजण में तव्हांजा माज़ी जा तव्हांजा फैमिली जा लिंकेजिस अहिड़ा हूंदा आहिनि, लिंक्स अहिड़ा हूंदा आहिनि, दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि या रिलेशनशिप्स अहिड़ी हूंदियूं आहिनि त हुननि में तव्हांखे मदद ज़रूरु मिलंदी आहे। त पर इहो रुॻो सियासत सां लिंक्ड न आहे, इहो हर हुन पेशे सां लिंक्ड आहे। अगरि मीडिया में त मीडिया में अगरि कोई कंहिंजा वालिदैन मीडिया में रहिया हूंदा त उन लाइ मीडिया में घिरणु सवलो हूंदो। कंहिंजो वालिद डॉक्टर रहियल हूंदो या कंहिंजी वालदा डॉक्टर रहियल हूंदी त उनखे डॉक्टरी में घिरणु सवलो हूंदो, उन्हनि खे उहे कॉन्टेक्ट्स मिली वेंदा। अगरि कोई अहिड़ो ॿियो कहिड़ो बि शोबो आहे उन हर शोबे में मदद ज़रूरु मिलंदी आहे टू जॉइन। पर सक्सेस जी डिटर्मिनेशन तव्हां उतो नथा करे सघो, छाजे करे उहो तॾहिं थींदी जॾहिं तव्हां पंहिंजी महिनत कंदो। यानी कि सक्सेस इट्स नॉट इजी, सक्सेस इज नॉट डिपेंडेंट ऑन व्हाट योर फैमिलीज प्रोफेशन इज। ओके, इट इज डिपेंडेंट ऑन व्हाट यू डू। छाजे करे यू कैन बी हेल्प्ड टू, तव्हांखे मदद तव्हांखे मिली सघे थी उहा शइ करण लाइ, पर हुन में केतिरा कामयाबु थींदो उहो तव्हांजी महिनत ते आहे। डिपेंड ऑन योरसेल्फ। अगरि तव्हां महिनत न कंदो त कामयाबु न थींदो। बहितरीनु बुलंद खान साहब, मीडिया जी तव्हां ॻाल्हि कई, मीडिया हर वक़्तु तव्हांजे पोयां हूंदी आहे। ॿुधायो त असांजा रोड छो नथा ठहनि, ॿुधायो हिते गटर छो खुलियल आहे, ॿुधायो नौकिरियूं छो न आहिनि, कीअं फेस कंदा आहियो? इहो मीडिया जो हक़ आहे, मीडिया जो राइट आहे उहो क्वेश्चन करणु। ऐं इलाही जाइनि ते मीडिया असांखे मदद बि कंदी आहे, इहा शइ असांखे हाईलाइट बि कराईंदी आहे जिते असांखां मिस थी वेंदी आहे। त हिन में उन्हनि मां सम्झां थो इहो फेस करणु जेको आहे इहो सियासत जो हिकिड़ो मां चवां थो हुसन आहे त तव्हांखे मीडिया खे बि फेस करिणो आहे, उन्हनि जा ॾुखिया सुवाल बि फेस करिणा आहिनि ऐं उन्हनि जे ॾुखियनि सुवालनि खे जवाबु बि ॾियणो आहे ऐं मुस्कुराए ॾियणो आहे, मुस्कुराए ॾियणो आहे। छाजे करे उन में तव्हांखे कोई ग़लति बयानी नथा कनि, उहो हुननि जो पेशो आहे, उन्हनि खे हाईलाइट करणी आहे उहा शइ ऐं उन्हनि जो राइट आहे। ऐं हिन में मां सम्झां थो त नेगेटिविटी काई बि ॻाल्हि कान्हे। बाक़ी जेका शइ हक़ीक़त हूंदी आहे उहा हक़ीक़त ते बेस करे तव्हां हुनखे उन्हनि सां ॻाल्हाए सघो था, बयानु ॾेई सघो था उन्हनि खे। इन में कोई मां चवां ॾुखियाई जी ॻाल्हि मूंखे त न आहे लॻंदी, बाक़ी थी सघे थो कुझु दोस्तनि खे लॻंदी। मुंहिंजी त कॉन्स्टिट्यूंसी आहे मीडिया वारा हाणे मुंहिंजा दोस्त जेके आहिनि, त ऑफ कोर्स मां माइंड न आहियां कंदो, इहा ॻाल्हि त बिल्कुलु राइट आहे। बहितरीनु बुलंद खान जोड़ेजो साहब, ऐं तव्हांखे असीं नात ॿुधाईंदासीं अज़हर अली साहब जी आवाज़ में। 2 मिसरे अगर आप हमें नात के सुना दे, बिस्मिल्लाह करें। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद
अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। एक बार मदीने में हो जाए मेरा जाना, एक बार मदीने में हो जाए मेरा जाना, फिर और ना कुछ मांगे सरकार का दीवाना। पल पल मेरा दिल तड़पे, दिन रात करे जारी, कब आओ मदीने में, कब आए मेरी बारी, कब जाके मैं देखूंगा दरबार वो शाहाना। एक बार मदीने में हो जाए मेरा जाना, पल पल मेरा दिल तड़पे, दिन रात करे जारी, कब आओ मदीने में, कब आए मेरी बारी, कब जाके मैं देखूंगा दरबार वो शाहाना। एक बार मदीने में हो जाए मेरा जाना, बेचैन निगाहों को दीदार अता कर दो, दामन मेरा खुशियों से या शाह भर दो, बिन दीद किए शाह मर जाए ना दीवाना। एक बार मदीने में हो जाए मेरा जाना, मेरा जाना मदीने में, मेरा जाना मदीने में। एक बार मदीने में हो जाए मेरा जाना। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, बहितरीन जेके असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि उन्हनि मां हिकिड़ो बहितरीन महिमान वञण वारो आहे, यानी कि बुलंद ख़ान जोणी जो साहिब जन। हिन वक़्तु असां का इजाज़त वठनि पिया, असांजी दिलि न पई करे असीं तव्हांखे छॾियूं, असां सां गॾु इफ़्तारी कयो, हा आवाज़ टीवी ते इफ़्तारी कयो आहे। ख़ैर तव्हांखे वञिणो बि आहे। आख़िरी क्वेश्चन तव्हांखां ज़रूरु कंदमि, इन फ्यूचर छा प्लैनिंग्स आहिनि? सियासत जारी रखंदा या ॿियो कुझु आहे? सियासत बिल्कुलु जारी रखंदासीं। हाणे सियासत हिकिड़ी अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंमें हिकु चकर माण्हू अगरि एंट्री करे थो वठे त पोइ उहा हिकिड़ो, मां जीअं ॻाल्हि कई त लाइफ स्टाइल ठही वेंदो आहे। ऐं जीअं तव्हां पहिरीं बि ॻाल्हि कई त मीडिया वारा माण्हू मीडिया में ई कमु करे सघंदा। ईअं जेको सियासतदान आहे या पॉलिटिशियन आहे उहो पंहिंजी आवाम जे बग़ैर जेको आहे उन्हनि जे बग़ैर उनखे मज़ो न ईंदो आहे।
त इहा ॻाल्हि त ऐं उहा जेको जंहिंखे मुंहिंजी मूं जहिड़ी उमिरि में उहा ॻाल्हि अगरि महसूसु करे वरिती आहे त मां न सम्झां त मां कॾहिं बि काई ॿी शइ करे सघंदुमि। बाक़ी आवाम जी ख़िदमत ज़रूरु कंदासीं ऐं आवाम सां गॾु हमेशह रहंदासीं। इंशाल्लाह इंशाल्लाह। ऐं आवाम जी ख़िदमत जे लाइ ई सियासत अगरि जॉइन कनि असांजा यंगस्टर्स त हिन खां वधीक केॾी सुठी कहिड़ी ॻाल्हि हूंदी। बुलंद खान जोड़ींदो साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी आवाज़ टीवी ते आया, असांजे इफ़्तार रहमत रमज़ान प्रोग्राम में आया। इंशाल्लाह असांखे उमेदु आहे तव्हां ॿीहर बि ईंदा, असांजी दावत क़बूल कंदा। नाज़रीन वठूं था नंढिड़ो ब्रेक, पर ब्रेक ते असीं हलंदासीं पंहिंजे किचन में ऐं ॾिसंदासीं अदी आबदा अॼु तलो में छा पचाए रही आहे, कहिड़ी रेसिपी पचाए रही आहे, असां वटि छा आहे अॼु। जी आबदा। थैंक यू सो मच सबा ऐं अस्सलाम वालेकुम सभिनी ॾिसण वारनि खे, असांजे घर भातियुनि खे। उमेदु आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा, रोज़ा तव्हां जा सुठे तरीक़े सां गुज़रंदा हूंदा ऐं रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं। असांजी कोशिशि आहे त सहर, इफ़्तार ऐं ईद जे हवाले सां तव्हां सां रेसिपीज़ जेके आहिनि से शेयर कयूं वञनि। अॼु जी क्या रेसिपी आहे उहा असां मिठो था ठाहियूं। अॼु असां तयारु कंदासीं शाही टुकड़ा। मां थोरी ब्रेड जी स्लाइस ऐड कयो आहे, हिते तलो बनास्पति गिह में जीअं असांखे आइडियो थी वञे त हाणे जॾहिं गरम थी वेंदो त मां हिन में ब्रेड जा स्लाइसिस फ्राई कंदमि। अच्छा, हे अची वई असां वटि ब्रेड ऐं साइड्स जेकॾहिं तव्हां कटणु चाहियो था इन जा त बिल्कुलु कटे सघो था शाही टुकड़नि जे लाइ। अच्छा, मां इनखे सेंटर मां हीअं कट थी कयां। जेका असांजी ब्रेड आहे हिकिड़ी हिकिड़ी करे जा त कट कयूं त जीअं साफ़ सुथरे तरीक़े सां हिन जी कटिंग थी वञे। अच्छा, हाणे साइज़ छा हूंदो इहो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे। मां इनखे थोरो नंढिड़ो इन जो सर्विंग साइज़ थी कयां। फ्राई करण में बि आसान थींदो ऐं सर्विंग जे लाइ बि आसान आहे। चलो जी, था कयूं। शाही टुकड़ा अॼु असां तयारु कयूं था, रेडी पिया कयूं। ऐं अॼु जा जेके असांजा स्पॉन्सर्स आहिनि उन्हनि जा नाला मां खणंदी हलां। हमदर्द जो रूह अफ़ज़ा, इन सां गॾोगॾु हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि ऐं असां सां गॾु आहिनि। अच्छा, हे जेकी गेहूं आहे सुठे तरीक़े सां गरम थो थिए, थोरी मां हिन जी बाहि कंदमि स्लो। ऐं जेके पीसिस असां कटिया आहिनि इहे ऐड था कयूं त जीअं इहे फ्राई थी वञनि। अनअटेंडेंट इनखे बिल्कुलु बि तव्हांखे छॾिणो न आहे। ॾिसंदा वञिजो त जीअं जेके ब्रेड जा स्लाइसिस आहिनि सुठे तरीक़े सां इहे फ्राई थियनि। गोल्डन, सुठो हिकिड़ो गोल्डन कलर इन ते अचणु खपे। उनखां वधीक इनखे कारो जेको आहे सो बिल्कुलु बि न आहे करिणो, हिकिड़ो सुठो बसि गोल्डन कलर, दैट्स इट। ऐं जॾहिं तव्हां इहो कमु कयो त पोइ तव्हांजो ध्यानु बसि इन ई कम ते हुजणु खपे। ॿिया जेके कम आहिनि उहे फ़िलहालु तव्हां छॾे ॾियो ऐं पंहिंजे ब्रेड जा जेके स्लाइसिस आहिनि उन्हनि ते फोकस कजो। चलो जी, हिनखे बि कटियां थी मां। तव्हां जेकॾहिं हिकिड़ी स्लाइस जो हाफ करणु था चाहियो त हाफ कयो, पर मूंखे बहितर इहो थो लॻे त मां हिन जा स्लाइसिस अञा बि नंढड़ा कयां। चलो, अच्छा, हे जेका असांजा शाही टुकड़ा आहिनि इन्हनि जा ब्रेड जा स्लाइसिस जॾहिं तव्हां फ्राई कयो त इन्हनि खे तव्हां डीप फ्राई कजो। शैलो फ्राई न आहिनि करणा, डीप फ्राई करणा आहिनि। जीअं तव्हां पकोड़ा तरींदा आहियो या रोल समोसा तरींदा आहियो, बिल्कुलु इन तरीक़े सां। जेकॾहिं तव्हां हिनखे शैलो फ्राई कंदा त पोइ तव्हांजा शाही टुकड़ा एॾा मज़े जा न थींदा, तमामु सॉफ्ट थींदा आहिनि। असांखे हिननि खे शैलो फ्राई न आहे करिणो। हीअं हिकिड़ी वॾी तव्हां का कढ़ाई खणो जंहिंमें तव्हां ऐड कयो तलो बनास्पति गिह ऐं इन में होरियां फ्राई कंदा वेंदासीं पंहिंजा हे ब्रेड। शाही टुकड़ा अॼु असां तयारु था कयूं। पोइ असां इन जो कंदासीं हिकिड़ो नेक्स्ट स्टेप, उन में खीर सां गॾु असां इन में शामिलु कंदासीं हिकिड़ो नंढिड़ो फोटो ख़ुशबू जे लाइ। पोइ असां हिन में ऐड कंदासीं रूह अफ़ज़ा। अच्छा, न त असां कलर ऐड कंदा आहियूं जॾहिं असां शाही टुकड़ा ठाहींदा आहियूं, पर छो त रूह अफ़ज़ा आहे त असांखे खंड जी बि ज़रूरत न आहे ऐं असांखे कलर जी बि ज़रूरत न आहे। हितां मां
चलो जी, रूह अफ़ज़ा ऐड कंदासीं। रूह अफ़ज़ा सां हिकिड़ो सुठो बहितरीनु इन ते रंग अची वेंदो ऐं मिठास अची वेंदी, तमामु ज़बरदस्त असांजो कमु थी वेंदो। चलो जी, हिनखे थोरो फ्राई कंदासीं, थोरो थोरो कंटिन्यूअसली तव्हां हिननि खे स्टर कयो। सुठो गोल्डन कलर अची वेंदो त मां हिनखे कढी करे हिकु पासे ते रखंदमि। अॼु जा असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा। इन सां गॾु हमदर्द रूह अफ़ज़ा, हमदर्द जा स्पाइस मिक्स जेके MSG फ्री मसाला आहिनि, मेज़बान प्रीमियर डस्ट असां सां गॾु आहे, सिंध जी नंबर 1 चांहि जंहिंजो रंग, जंहिंजी खुशबू तमामु ज़बरदस्त आहे। थोरो थोरो मां हिननि खे उथलाईंदी बि वञा थी। हे अची विया। चलो जी, अच्छा कलर जेको आहे सो इन्हनि जो सुठो गोल्डन अचे थो, पर हिनखे मां थोरो अञा बि फ्राई कंदमि। अच्छा, बाहि तव्हांखे तेज़ नाहे रखणी, होरियां फ्राई थींदा। थोरो तव्हां स्टर कंदा हलंदव ऐं बाहि तव्हांजी हल्की रहंदी त जीअं जेका ब्रेड जा स्लाइसिस आहिनि उहे सुठे तरीक़े सां फ्राई थियनि ऐं हार्ड थी वेंदा इहे लास्ट में। पोइ उन्हनि खे असां सॉफ्ट कंदासीं खीर सां। लास्ट में चांदीअ जे वर्क सां तव्हां इनखे गार्निश कयो। देसी मिठी रेसिपी आहे, तमामु ज़बरदस्त रेसिपी आहे, एतिरो क्विक मिंटनि में ठहंदी आहे। तव्हां हिनखे ईद ते ठाहे सघो था, ज़बरदस्त लॻंदी आहे तमामु। चलो जी, जंहिं ट्रे में तव्हांखे इनखे डिश आउट करिणो आहे उन में ई तव्हां इनखे खीर खे पोर कंदा। जंहिंमें तव्हां डिश आउट कंदा उन में ई तव्हां इनखे ऐड कजो, इनखे अरेंज कजो। अरेंज करण खां बाद में उन ते खीर खे पोर कंदासीं ऐं उन में ई तव्हां पोइ इनखे सर्व बि कंदा। हाणे ॾिसो ज़बरदस्त हिकिड़ो गोल्डन कलर जेको आहे सो अचे थो। बसि हिकु कुझु सेकेंड्स खां पोइ ते मां इनखे कढां थी। ऐं तलो बनस्पति गिह में असां इनखे फ्राई था कयूं त उनजो त हिकिड़ो अञा बि मज़ेदार टेस्ट आहे। चलो हाणे इहे असांजा जेके स्लाइसिस आहिनि इहे ॿाहिरि अची वेंदा। शाही टुकड़ा, इन्हनि खे शाही टुकड़ा बि इन करे ई चयो थो वञे त भई इहे बाक़ाइदा डीप फ्राई थींदा आहिनि। अच्छा, थोरो इन जो ऑयल जेको आहे सो भले ॻड़े ऐं मां हिते कुझु ॿिया पीसिस पंहिंजा ऐड थी कयां, इहे बि फ्राई थी पवंदा। चलो जी, जेतिरा सुठे तरीक़े सां अचनि एतिरा तव्हां ऐड कयो। हरू भरू घणा बि न शामिलु कयो। अच्छा, इहे बि अची वेंदा, असां इहे बि फ्राई था करे वठूं। थोरो हिनखे उथलाईंदा पुथलाईंदासीं। 2-3 स्लाइसिस ॿिया आहिनि, हे बि इन में हलिया विया। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा। 70 सालनि खां वठी असां जेके माहिर आहिनि उहे इन्हनि ते भरवसो कंदियूं आहिनि। इहा ई वजह आहे जो ॿारड़ा बि चवंदा आहिनि त अमां तलो में ठाहियो ऐं असांखे सिहतमंद बणायो। ऐं हर इंसान जे पचाइण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे कि माण्हू इन जो शीरो तयारु कंदा आहिनि, उन खां बाद में जेका ब्रेड जा स्लाइसिस हूंदा आहिनि उहे उन में डिप कबा आहिनि। ऐं मां ईअं ठाहींदी आहियां, उन में मूंखे इहो लॻंदो आहे त शीरो जेको आहे सो पोइ ज़ाया इन सेंस में थी थो वञे जो पोइ सम्झ में न ईंदो आहे त हुन शीरे जो छा कजे। त बहितर आहे त तव्हां ईअं ठाहियो, ईअं बि तमामु मज़ेदार थींदा आहिनि, फ्लेवर इलाही अची वेंदो अथनि। अवल असां इनखे फ्राई था कयूं, इन खां बाद में मिठे खीर खे असां इन जे मथां पोर कंदासीं। अच्छा, असां पंहिंजो खीर मिठो कीअं कंदासीं? रूह अफ़ज़ा ऐड करे। कंहिं ज़र्दे जे रंग जी असांखे ज़रूरत न आहे।
रूह अफ़ज़ा आहे। रूह अफ़ज़ा सां हिकिड़ो सुठो ज़बरदस्त गुलाबी रंग इन ते अची वेंदो ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो टेस्ट बि ईंदो। सो ब्रेड जा स्लाइसिस असांजा फ्राई था थियनि तमामु ध्यान सां। जेकर इहो स्टेप तव्हां ध्यान सां करे वेंदव त तव्हांजा जेके शाही टुकड़ा आहिनि उहे तमामु मज़ेदार थींदा। बसि हरू भरू तव्हांजा ब्रेड जा स्लाइसिस घणा हो न थी वञनि, कारा न थी वञनि, इन्हनि ते घणो कलर न अची वञे, सड़ी न वञनि, तमामु नाज़ुक हूंदा आहिनि। ॾिसी करे होरियां हो अच्छा बाहि बि तव्हांखे तेज़ नाहे करणी त भई जल्दी जल्दी मां हिननि खे फ्राई करे थी वठां, ईअं बि तव्हांखे नाहे करिणो। होरियां होरियां तव्हां हिननि खे फ्राई कयो पेशेंस सां गॾु। ऐं ईअं बि करे सघो था जेकॾहिं इफ़्तार में एतिरो टाइम न आहे, तव्हां कुझु घंटा अवल ब्रेड जा जेके स्लाइसिस आहिनि उन्हनि खे तव्हां फ्राई करे रखो, को टेंशन जी ॻाल्हि न आहे। उन खां बाद में जेको खीरु आहे न उहो तव्हां गरम गरम इन ते पोर कंदा। बसि ब्रेड जा स्लाइसिस जेकॾहिं थोरा रूम टेम्परेचर ते बि अची विया आहिनि त कोई टेंशन जी ॻाल्हि न आहे। जॾहिं तव्हां वटि वक़्तु हुजे उन वक़्तु तव्हां इन्हनि खे फ्राई करे आराम सां अरेंज करे रखो ऐं पोइ वरी तव्हां हिन में खीरु ऐड कयो। खीरु ऐड करण खां बाद में हिन खे फ़ौरन कंहिं बि फ्रिज में न विझो, रूम टेम्परेचर ते छॾे ॾियो जेसीं ताईं हे खीर खे एब्ज़ॉर्ब कनि। जॾहिं खीर खे हे सुठे तरीक़े सां एब्ज़ॉर्ब करे वञनि पोइ तव्हां इन खे फ्रिज में रखो ऐं थधा करे तव्हां इन्हनि खे इंजॉय करे सघो था। चलो जी हाणे इहे बि मां कढां थी। सुठे तरीक़े सां फ्राई थी विया आहिनि, इन्हनि खे बि कढी था वठूं। चलो जी ये अची विया असांजा ब्रेड जा स्लाइसिस। चलो जी इनखे रखूं था हिन तरफ़ त जीअं थोरो इन जो जेको ऑयल आहे सो बि ॻड़ी वञे ऐं हे जेको पैन आहे इनखे मां पोइ ते थी खणी वञां। अच्छा हाणे खीर खे कंदासीं गरम। हिकिड़ी प्याली खीर इन में असां शामिल कंदासीं हिकिड़ो नंढड़ो फोटो। अच्छा गरम थोरो थी वञे उन खां पोइ मां हिन में रूह अफ़ज़ा शामिल कंदमि। अच्छा हाणे कोई बि तव्हां प्लेट खणो जंहिंमें तव्हां इनखे सुठे तरीक़े सां अरेंज कयो, नंढी हुजे वॾी हुजे, हिनखे हिन में अरेंज थी कया। हिन तरीक़े सां जीअं तव्हांखे सुठो लॻे थो ईअं तव्हां इनखे अरेंज कयो। चलो हीअं बि करे सघूं था त हिकिड़ी लेयर अवल इहा ठाहियो ऐं उनजे मथां पोइ वरी चलो जी हिन खे बि ईअं ई था कयूं त जीअं ॾिसण में बि थोरो ख़ूबसूरती अचे। चलो जी हे अची विया। खीर जे बॉइल थियण जो थोरो वेट कंदासीं। रूह अफ़ज़ा मां इन में ऐड कंदमि ऐं ज़बरदस्त ख़ुशबू ज़ाइको बि असांजो बहितरीनु आहे। हे अची विया असांजा प्लेटर्स रेडी थी विया। अच्छा खीर जेको आहे उहो हाणे बॉइल थो थिए। नंढड़ो फोटो असां उन में ऐड कयोसीं त जीअं ख़ुशबूदार ज़बरदस्त असांजो खीर रेडी थी वञे। हाणे मां हिन में ऐड थी कयां रूह अफ़ज़ा। अच्छा रूह अफ़ज़ा एतिरो ऐड कबो त जीअं रंग त पंहिंजे जॻह ते त उहो असांखे आणो आहे ऐं जेका मिठास आहे उहा बि असांजी पूरी थी वञे। हुनखे मिक्स था कयूं।
खीर गरम थी वियो, नंढड़ो फोटो उन में ऐड कयोसीं ऐं उन में असां शामिल कयोसीं रूह अफ़ज़ा। थोरो अञा ऐड थी कयां ऐं इहो जेको गरम गरम असांजो खीर आहे इहो पोर कंदासीं ब्रेड जे स्लाइसनि ते। चलो जी, थोड़ी बाहि बि असां तव्हांजी तेज़ कयूं, सुठे तरीक़े सां गरम थी वञे। पोइ कोई बि तव्हां अहिड़ो स्पून खणो जंहिंसां तव्हां ब्रेड जे स्लाइसनि ते इहो खीर पोर करे सघो। चम्मच जी मदद सां असां इनखे सुठे तरीक़े सां जेतिरा बि असांजा स्लाइसिस आहिनि इन्हनि ते असां इनखे पोर कंदासीं। ॿीहर सुठे तरीक़े सां गरम थो थिए, शाही टुकड़ा असां तयारु पिया कयूं ऐं असांजा उहे ॾिसण वारा घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे हिननि खे हिते था रखूं। चलो जी, शाही टुकड़ा ठाहिण जे लाइ तव्हांखे खपनि ब्रेड जा स्लाइसिस। ब्रेड जे स्लाइसनि खे तव्हां फ्राई कंदव तलो बनास्पति गिह में। डीप फ्राई कंदव, शैलो फ्राई न कंदव, जीअं तव्हां पंहिंजा पकोड़ा वग़ैरह ठाहींदा आहियो बिल्कुलु इन तरीक़े सां। इन खां बाद में हिकिड़ो खीर ठाहींदासीं ऐं खीर में तव्हांखे छा करिणो आहे, हिकिड़ो नंढड़ो फोटो ऐं उनखे बॉइल करण जे लाइ रखो। न त असां ज़र्दे जो रंग विझंदा आहियूं, खंडु विझंदा आहियूं, पर असांखे ज़रूरत न आहे छो त रूह अफ़ज़ा असां सां गॾु आहे ऐं मां इन में ऐड कंदमि रूह अफ़ज़ा। उन सां रंग बि तमामु सुठो अची वियो आहे, मिठास तमामु बहितरीनु अची वई आहे। थोरो टाइम ॾिजो त जेके असांजा ब्रेड जा स्लाइसिस आहिनि उहे सुठे तरीक़े सां खीर खे मां हिन प्यालीअ में थी कढां त जीअं मुंहिंजे लाइ पोर करणु आसानु थी वञे। हीअ आहे असां वटि हिकिड़ी प्यालीअ में कढी था वठूं। अच्छा, ख़्यालु कजो त अहिड़े प्याले में प्लेटर में अरेंज कयो जंहिंजा साइड्स सिक्योर कनि तव्हांजे खीर खे। थोड़ी देर जे लाइ रूम टेम्परेचर ते तव्हां हिननि खे छॾे ॾियो। चलो जी, जेतिरो बि हे खीर आहे इहो सोक थी वेंदो। तमामु बहितरीनु तयारु थींदा आहिनि। ट्राए तव्हां ज़रूरु कजो। ईद ते ठाहियो, इफ़्तार में ठाहियो, इफ़्तार पार्टियूं थींदियूं आहिनि रमज़ान में, उन में तव्हां इनखे तयारु करे सघो था। तमामु ज़बरदस्त थींदो आहे। अच्छा, हाणे इन्हनि खे गार्निश कंदासीं। चांदीअ जा वर्क ॾाढा ईज़ीली मार्केट में अवेलेबल हूंदा आहिनि, उन्हनि सां तव्हां इनखे गार्निश करे सघो था। ॾाढा डेलिकेट हूंदा आहिनि। इहो मां हिकिड़ो पेपर थी खणां ऐं इन जे मथां ऐड था कयूं। चलो जी, जेतिरियूं बि असांजूं देसी रेसिपीज़ आहिनि, देसी मिठा आहिनि, खीर थी वई या फिरणी थी वई, उन्हनि जे मथां हे तमामु सुठो लॻंदो आहे। इहो तव्हां हिन ते ऐड कयो। थोरो थोरो असां ॿिन्हिनि ते चिपकाए छॾींदासीं। हेॾे अची वियो ऐं कुझु हिन तरफ़। अच्छा, पेपर खे लॻाइजो छो त अक्सर हथनि ते बि लॻी वेंदो आहे। चलो जी, ऐं थोरो हिन तरफ़। हे थी वियो असांजो तयारु। उमेदु आहे त अॼु जी रेसिपी तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी। ज़रूरु ट्राए कजो। तमामु जल्दी क्विक झटपट तयारु थी वेंदा आहिनि। इहो हिकिड़ो मां हिन में थी विझां। वक़्तु बि हाणे थी वियो आहे तव्हां खां इजाज़त वरिती वञे ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। इंशाअल्लाह ज़िंदगी सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी ॿीहर मुलाक़ात मज़ेदार सी रेसिपी सां गॾु।
ओवर टू यू सबा। जी नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भलीकार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। नाज़रीन, असां सां बहितरीन स्कॉलर, दुनिया जा मञल स्कॉलर अॼु असां सां मौजूदु आहिनि, अलामा अयाज़ कुमी साहब, जिन खां मां सवाल ज़रूरु कंदमि त रमज़ान जी फज़ीलत ते असीं खोड़ सारो ॻाल्हाए चुका आहियूं ऐं सभिनी खे ख़बर बि आहे, पर रमज़ान में जन्नत जी तलब ऐं दोज़ख खां छुटकारो कीअं थो मिली सघे? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां शुक्रगुज़ार आहियां आवाज़ टीवी जो, जंहिं मौक़ो फ़राहम कयो आहे त मां पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे दीन इलाही ऐं कलाम इलाही जी रोशनी में ऐं उन्हनि खे ॿुधायां त माह मुबारक ई फ़रीज़ इलाही जा अयाम आहिनि ऐं ई दर हक़ीक़त माह मुबारक में जेके असां रोज़ा रखूं था, उन्हनि रोज़नि रखण जो असुल मक़सदु आहे इंसान जी तरबियत। ऐं इंसान जॾहिं इंसान थींदो त उहो इंसान जी बहितरीन ख़िदमत कंदो। अल्लाह तबारक व तआला बि तेसी ताईं राज़ी न थींदो आहे जेसी ताईं उन जी मख़लूक़ सां बहितरीन बर्ताव न कयो वञे। सुभान अल्लाह। असां जेकॾहिं तसव्वुर सिर्फ़ु करे वेही रहंदासीं त इबादात लाइक़ु बणाईंदियूं आहिनि इन जे त इंसान ख़िदमत कीअं करे। जी, जेकॾहिं इंसान मुआशिरे जी बहितरीन हिमाय मुबारक पूरनि 12 महीननि में खाइण ऐं पीअण जो महीनो न आहे, ही तहज़ीब नफ़्स जो महीनो आहे, ही एहसासात खे जाॻाइण जो महीनो आहे, ही इंसान जॾहिं इन बुख जे मरहले मां गुज़रे थो त शायदि मज़लूमनि ऐं मिसकीननि ऐं मुहताजनि जी बुख जो अहसासु थिएसि। ईअं न आहे जीअं असांजे हिन मुल्क जे अंदरि करप्शन करे आख़िरी ॾहे में उमिरि ते था वञूं। जी, इहो तव्हांखे रमज़ानुल मुबारक जो को बि असरु कोन थींदो। ऐं यादि रखी छॾनि उहे माण्हू जेके हिन ईज़ाइण जा केतिरा ई अदी तरीक़ा हूंदा आहिनि, जी, ख़िदमतुनि जा बि केतिरा ई अंदाज़ हूंदा आहिनि। कॾहिं कंहिंखे वञी जिस्मानी तकलीफ़ ॾिनी वेंदी आहे, लेकिन अमीर काइनात जो हिकु अज़ीम ख़ुतबो आहे, मौला काइनात अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम उन ख़ुतबे में चवनि था, वॾे में वॾो इंसानियत खे ईज़ाइण इहो आहे त उन खे माली तौर ते मफ़लूज करे छॾियो, अल्लाह अकबर। उन जे वसीलनि ते कब्ज़ा करे छॾियो ऐं असां उन पीउ मां गुज़रियूं था पिया। रोज़ो असां ज़रूरु रखूं, लेकिन जेको रोज़े जो आफ़ाक़ी पैगाम आहे उहो असांजे आलमनि ते बि फ़र्ज़ु आहे ऐं असांजी पब्लिक ते बि फ़र्ज़ु आहे। बाक़ी जेकॾहिं केरु ईअं चवे त बाबा 40 ॾींहं रोज़ा रखंदव ऐं इबादतूं कंदव ऐं तव्हां जन्नत वेंदव, त शायदि हू अहमकनि जी जहन्नम में थो रहे। छो इबादतूं पहचाइन हा जन्नत, त पोइ इब्लीस खे पहचाइन हा। वाह वाह। इबादतूं न आहिनि पहचाईंदियूं। हुन जे अमुर जे आॾो हू जेकॾहिं चवे थो त ही मुंहिंजी मख़लूक़ ते रहम कयो, मुंहिंजी मख़लूक़ सां बहितर थी हलो, त माण्हुनि जी ख़िदमत ऐं बहितरीन दग जन्नत जो आहे, जेको अव्हांजो सवाल। माशाअल्लाह, अयाज़ कुमी साहब, बहितरीन ॻाल्हियूं ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं रहियल आहिनि, कंदासीं। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक। तव्हां केॾा न वञो, वरी वापसि था अचूं रहमत रमज़ान में। असीं पंहिंजूं इबादतूं पूरियूं करे, तस्बीहूं करे, एतकाफ़ पूरा करे छा जन्नती बणिजी सघूं था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अली सबा जो हिकु तमामु बहितरीन सवाल आहे। ख़ालिक़ काइनात पंहिंजे हर बाने खे, पंहिंजे हर अब्द खे तौबह जो दरवाज़ो हिन महीने में
खोलियो आहे ऐं रब कॾहिं बि न चाहींदो आहे त मुंहिंजो बानो को जहन्नम जहिड़े आड़ाह में वञे, छो जो उहो रब जेको ख़ालिक़ काइनात माउ खां बि वधीक प्यार रखे थो। जीअं माउ बच्चे जो नुक़सानु बर्दाश्त न कंदी आहे ऐं बच्चे खे हर वक़्तु नुक़सान खां बचाइण जे लाइ राहूं ॾसींदी आहे, अल्लाह 40 गुना मथे माउ खां पंहिंजे अब्द खे चवंदो आहे हे न कर, हे न कर, हे न कर। पोइ बि 1 महीनो रब साईं तव्हां ई असांजे लाइ रखियो आहे, लेकिन उन जी माना हीअ न आहे त केरु वॾियूं अफ़्तारूं करे, जी केरु वॾा शामियाना हणाए, हज़ार माण्हुनि खे इतिकाफ़ कराए ऐं पंहिंजे गुनाहनि खां तौबह न करे। मिसाल तौरु जी अॼुकल्ह असांजे वॾे में वॾो गुनाह जेको आहे उहो माण्हुनि खे असां जीअण नथा ॾियूं। जी उहो वॾे में वॾी जेको गुनाह नंढा मुंहिंजी नज़र में थी थो सघे, गुनाहनि जी हीअं लिस्ट कबी नंढा वॾा हे, पर हींअर जेको इंसान जो साहु साटिजी वियो आहे उहो करप्शन ऐं लुट मार हिन असांजी धरती ते, असांजे मुल्क अज़ीज़ पाकिस्तान में लुट मार कंदड़ था चवनि त असां रोज़ा रखी अफ़्तारियूं करे आख़िरी हफ़्ते में उमिरो करणु वेंदासीं, जी असां बख़्शराए आयासीं। इहो अल्लाह सां धोखो आहे। माहे मुबारक ही थो ॾसे त जेका बि मुंहिंजी नाफ़रमानी आहे उन तां जेको हथु खणे थो त मुंहिंजे बख़्शिश जा दरवाज़ा खोलियल अथसि। सुभान अल्लाह। पर जेकॾहिं नीयत में इहो आहे त मां हे ज़ुल्म कंदुसि, क़त्ल कराईंदुसि, माण्हू वेढ़ाईंदुसि, जहिड़ा कराईंदुसि, धरतीअ जे माण्हुनि खे तड़पाईंदुसि, असेंबलियुनि में कूड़ ॻाल्हाईंदुसि, लख दफ़ा उमरा करे, लख रोज़ा रखे, लख माण्हुनि जूं मस्जिदूं ठाराए, वेंदो जहन्नम। छो? अल्लाह वटि अदल आहे। अल्लाह जी अदल जी तक़ाज़ा हीअ आहे त जंहिंखां झलियो थमाए उन खां मुड़ी वञ, नुक़सान न कर। जे हींअर वॾे में वॾो अदी सभा नुक़सान हीअ आहे जो मूंखे जीअण नथा ॾियनि, मुंहिंजे हिन धरती ते ज़ालिम अहिड़े अंदाज़ सां अची विया आहिनि जो उन्हनि जे ज़ुल्म जा अहिड़ा नवां नवां दग ऐं तरीक़ा ढंग आहिनि जो उन्हनि ढंगनि खे बि माण्हू इबादतूं सम्झी वेठो आहे। इन जे करे मां हिन तव्हांजे चैनल जे थ्रू आवाज़ टीवी जे आवाज़ में आवाज़ पंहिंजो मिलाईंदे सिंध वासियुनि खे ई अर्ज़ु थो कयां त जेको बि माण्हू जंहिंजो जीअण जंजाल थो करे, हिकिड़ो माण्हू कबीला जहिड़ा थो कराए, हिकिड़ो माण्हू हर हिसाब सां सुकून खसियो वेठो आहे, मुंहिंजा रस्ता महफ़ूज़ न आहिनि, मुंहिंजा दग महफ़ूज़ न आहिनि, मुंहिंजे नियाणियुनि जा सफ़र महफ़ूज़ न आहिनि, मुंहिंजे नियाणियुनि जा तालीमी इदारा महफ़ूज़ न आहिनि। हीअ इबादत थो करे त इहा शैतान वारी इबादत अथसि। छा शैतान इबादत खां बाद जन्नत वेंदो या जहन्नम? शैतान थी करे जेको बि इबादत कंदो उहो शैतान सां गॾिजी वेंदो, न की जन्नत हलंदो। इन जे करे रहमान जेको चाहे थो उअं ई थी करे इबादत कयो त रहमान जा दर पंहिंजी जन्नत लाइ। माशाअल्लाह। अल्लामा अयाज़ कुमी साहब, हिकिड़ो ॿियो सवाल त असांजे कॉन्सेप्ट आहे, असांजो ख़्यालु, असांजो अक़ीदो खणी चऊं त इहो आहे त असीं उम्मत मुसलमा नबी करीम जी जिन ते जंहिंखे छा चवां हाणे त नबी करीम जी उम्मत असीं आहियूं, पर असीं बख़्शा वेंदासीं। असांजे दिमाग़ में कॉन्सेप्ट में इहो ई आहे जेतिरा बि असीं गुनाह कयूं नबीअ जे सदके असांखे बख़्शो वेंदो। छा केतिरो बि गुनाहगार हुजे उनखे जन्नत मिली वेंदी? ही कॉन्सेप्ट छो असां मां करबला जे हवाले सां ॻाल्हि कयां ज़रूरु त इहो तव्हां वारो साॻियो सवाल हज़रत हुरैरा अलैहिस्सलातु वस्सलाम कयो मौलाए इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम खां, हली तौबतन, छा मुंहिंजी तौबह क़बूल थी सघे? जी। त करीम करबला उनखे ई चयो तौबह क़बूल थिए थी, लेकिन हुर
दुनिया खां पुछो छा यज़ीदियत जी हिमायत ज़हन में रखी आयो हो त होॾे बि हिमायत कंदुसि। ऐं अॼु तव्हां जाॾो ही मिसाल बीठो आहे त असांजा फ़लस्तीन ऐं गज़ा में मज़लूम बच्चा ईअं मारिया था वञनि जंहिंजो ॾोह सिर्फ़ु हिकिड़ो इहो आहे त असांजी धरती असांजी मालिकी दुनिया जा ज़ालिम दुनिया जा जाबिर उम्मत मुस्लिमा जा 57 ऐं 58 मुल्क बीठा आहिनि। उन्हनि खां सवाल थो कयां तव्हां बेशक बख़्शा वेंदव पर तव्हां अॼु मज़लूम सां गॾु बीठा आहियो या दुनिया जे ज़ालिम सां गॾु बीठा आहियो। अल्लाह ज़ालिम जे लाइ ऐलान करे छॾियो आहे अला लानतुल्लाह अला ज़ालिमीन। ज़ालिम कंहिं बि सूरत में इबादतूं कनि अल्लाह भली उम्मत मोहम्मद जा बि कुझु शराइत आहिनि। उहे शराइत ही आहिनि त उम्मती मोहम्मद जो थी त सही पोइ हर उम्मीद रख। उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थियण जे लाइ ही आहे त तव्हां ॿिए जे लाइ ख़ैर ख़्वाही कयो त अल्लाह बि तव्हांजे लाइ ख़ैर ख़्वाह हूंदो। बाक़ी असां ही चऊं त असां ज़ुल्म जो आहे सभु लीका बि लताड़ींदासीं ऐं असां पोइ ईअं जेकॾहिं मोहम्मद जे सदके जन्नत बि मिलंदी सदके में त पोइ यज़ीद बि नौज़ बिल्लाह मां चवां उहो बि उम्मत में थो अचे। वॾा वॾा ज़ालिम हुकुमरान बि उम्मत में था अचनि। ज़ालिम थी उथंदो मज़लूम थी उथंदो। इहा ज़हन मां ग़लति कॉन्सेप्ट कढी छॾियो त पोइ जेकॾहिं उम्मत ई आहे त पोइ असां इन शइ जो बि त अल्लाह जो अदल काॾे वेंदो। अल्लाह जो अदल बि तक़ाज़ा रखे थो त अल्लाह जे अदल जो एतिराम करणु घुरिजे ऐं उहो एतिराम अल्लाह जो ही आहे त रब पाक जा जेके क़ुर में ॾिनल हुकुम ऐं अहकाम आहिनि जेकॾहिं ऐं ज़हन में केतिरो बि ख़ताकार आहे एतिरो बि चए त रब साईं मां तुंहिंजे हुकुमनि ते अमल न करे सघियो आहियां अॼु खां बाद मां अमल कंदुसि त हुनजो तौबह जो दर वसी आहे। तौबह मां इहो नथो चई सघां त हुनजी तौबह इहा उमेद बि रखो। हुन पालनहार बि चयो आहे ला तक़नतू मिन रहमतिल्लाह मुंहिंजी रहमत मां ना उमेद न थियो पर हुनजी माना इहा न आहे त ज़ुल्म जो खंजर बि हथ में हुजेव ऐं रहमत जा बि उमेदवार हुजो। पहिरियां मज़लूम सां गॾु बीहो पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे हुन जूं रहमत तव्हां सां गॾु। बेहतरीन सुभान अल्लाह अल्लामा आया साहब। इन वक्त असी नात ॾांहुं हलंदासीं। फरीद अहमद भाई आप हमें कोई अच्छी सी नात सुना दें इस अच्छी सी बात पे बिस्मिल्लाह करें। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैका या रसूलल्लाह या हबीबल्लाह। उनके जो गुलाम हो गए 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 वक्त के इमाम हो गए वक्त के इमाम हो गए उनके जो गुलाम हो गए। जब बुलाया आका ने जब बुलाया आका ने खुद ही इंतजाम हो गए खुद ही इंतजाम हो गए उनके जो गुलाम हो गए। और अंबिया खड़े हैं सफ बसफ अंबिया खड़े हैं सफ बसफ मुस्तफ़ा इमाम हो गए मुस्तफ़ा इमाम हो गए उनके जो गुलाम हो गए। बादशाह
मुस्तफ़ा की शान देख कर, मुस्तफ़ा की शान देख कर बादशाह गुलाम हो गए, बादशाह गुलाम हो गए। और वास्ता दिया जो आपका, वास्ता दिया जो आपका, मेरे बिगड़े काम बन गए, बन गए, मेरे बिगड़े काम बन गए, बन गए। उनके जो गुलाम हो गए, हो गए, वक्त के इमाम हो गए। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, बहितरीन नात ऐं बहितरीन गुफ्तगू नासिन। असांजो वक़्तु जेको आहे बिल्कुलु थोरो बचो आहे, सो असीं मोकिलाणी कंदासीं ऐं तव्हांखे इहो ज़रूरु चवंदासीं त आवाज़ टीवी जी रहमत रमज़ान प्रोग्राम तव्हां ज़रूरु ॾिसंदा रहो, इन सां जुड़ियल रहो, छो त बहितरीन ख़िताब बहितरीन उलमा असां वटि हूंदा आहिनि जेके खोड़ सारियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं स्कॉलर असांखे अची ॿुधाईंदा आहिनि ऐं असांखे ज़रूरत बि आहे त कुझु सिखणु खपे। हिन महीने में अगरि न सिखियासीं त पोइ असां वटि कहिड़ा ॾींहं बचनि था सिखण जा। सो नासिन वठंदासीं तव्हां खां इजाज़त, सबाबड़ो खे ॾींदा इजाज़त, इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अलामा अयाज़ कुमी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया, बेहतरीन ॻाल्हियूं कयूं इन शॉर्ट टाइम। फरीद अहमद खुर्शीदी साहब, आपका भी बहुत शुक्रिया। असगर अली साहब, आपका भी बहुत शुक्रिया, प्रोग्राम में आए। नाज़िन, वींदे वींदे असां वटि 2-4 मिनट बचा आहिनि, सो 2 मिसरे अज़हर अली साहब की आवाज़ में हम ज़रूर सुनेंगे। 2 मिसरे प्लीज़, बिस्मिल्लाह करें। साया नजर करम दी कर सोहणिया, सुन अर्ज़ मेरी, सुन अर्ज़ मेरी। साया नजर करम, मैं तकड़ी दिया सुन ले हाँ, ऐ दर छड़ के मैं किस दर जावा। मैं तकड़ी दिया सुन ले हाँ, ऐ दर छड़ के मैं किस दर जावा। जावा डूब दी, डूब दी तर सोहणिया, जावा डूब दी, डूब दी तर सोहणिया। सुन अर्ज़ मेरी, सुन अर्ज़ मेरी। साया नज़र करम दी